प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं। हिन सत्संग में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। भगवान श्री कृष्ण जी जन्माष्टमी जा ॾींहं हली रहिया आहिनि। असां श्रीमद भगवत गीता ते सत्संग करे रहिया आहियूं। 16 अध्याय हली रहियो आहे। दैवी असुर संपत्ति विभाग योग। संसार में 2 प्रकारनि जा माण्हू आहिनि। हिकिड़ा दैवी स्वभाव वारा, ॿिया आसुरी स्वभाव वारा। इन्हनि ॿिन्हिनि खे पंहिंजी पंहिंजी संपत्ति हूंदी आहे। ॿिन्हिनि खे अलॻि अलॻि संपत्ति आहे। त उहो वर्णन श्री कृष्ण भगवान हिन अध्याय में कयो आहे। असां उहो विस्तार सां त ॿुधी चुका आहियूं कि दैवी माण्हूअ जा गुण कहिड़ा ऐं आसुरी प्रवृत्तिअ वारे जा गुण कहिड़ा। पोइ वरी कृष्ण भगवान आसुरी संपदा वारनि जा कुझु गुण अञा बि ॿुधाए थो। अर्जुन खे चएसि थो, थोरो सरल करे थो ॿुधाए थो, वधीक अखर न, बसि थोरो विस्तार करे तोखे सरल भाषा में ॿुधायां। उहे आसुरी प्रवृत्तिअ वारा माण्हू जेके आहिनि, उहे ईश्वर खे न मञींदा आहिनि। उन्हनि जी मूल धारणा इहा ई आहे कि ईश्वर कान्हे। पोइ कोई अगरि चए कि बाक़ी जगत कीअं आहे, त चवंदा जगत बि सत्य कान्हे, घटनाउनि जो मेल आहे, संयोग, पाणे पाणे थी वयूं शयूं। त उन्हनि खे कोई चए कि अगरि पाणे पाणे ठही वयूं त मन, बुद्धि, एहसास, चैतन्य, विचार, इहे जड़ शयुनि मां किथां अची वयूं? त उनजो बि जवाबु हूंदो आहे उन्हनि वटि। उहे चवंदा आहिनि, जहिड़ी तरह कथो ऐं चूनो पाण में मिले त ॻाढ़ो कलर पैदा थी वेंदो आहे, ऐं जव ऐं कुझु ॿिए शयूं रखियूं वञनि चङे टाइम ताईं त शराब ठही वेंदी आहे, बियर ठही वेंदी आहे। अंगूर रखिया वञनि त अहिड़ी शराब ठही वेंदी आहे जो माण्हुनि जो दिमाग़ फेरे छॾे। इहो सॼो आहे नास्तिकवाद, चारवाक जो सिद्धांत। चारवाक जो हिकु सॼो ग्रंथ हो, उहो त विलुप्त थी वियो, पर उनजो हिकु पंथ हो। चारवाक बि हिकु पंथ हलायो हो, ऐं अॼु न 5000 साल पहिरियों। पोइ इहो ई चवंदो हो कि वेद रुगो इन्हनि ब्राह्मणनि ठाहिया आहिनि पंहिंजे स्वार्थ जे लाइ। कि शास्त्र पुराण सभु कथाऊं कपोल कल्पनाऊं आहिनि। मरण खां पोइ कोई आत्मा बात्मा केॾांहुं कोन वेंदी आहे। अॼु ताईं कंहिं ॾिठी आहे? ऐं हिन शरीर सां ई असांजी मृत्यु थी वेंदी आहे। इहो चारवाक जो सिद्धांत आहे। उन करे हिन शरीर खे असां जेतिरो सुख ॾेई सघूं ॾियूं, छो त असां शरीर ई आहियूं। माना शरीर ई मां आहियां। मां पंहिंजो पाण खे अगरि सुखी करणु थो चाहियां त हिन शरीर खे सुख ॾियां, शरीर जे माध्यम सां। कीअं बि सुख ॻोल्हे वठो, कुझु बि कयो, ॿिए जी चिंता छॾे ॾियो, उहो पंहिंजी चिंता पाण करे। ऐं 4 ई तत्व आहिनि, 5 तत्व कोई कान्हे। 4 तत्वनि जे हिन जोड़ सां सॼो संसार संयोग सां ठही वियो। इहा आसुरी प्रवृत्तिअ जी सोच आहे। पर हाणे तव्हां अगरि थोरो वीचार कयो, पाण वीचार कयूं कि असां हिते पिया था चऊं कि इहो नास्तिकवाद आहे, चारवाक जो सिद्धांत आहे, ग़लति आहे। पर अॼु दुनिया इहो ई कमु कोन पई थी करे। ऐं केतिरो घणा % माण्हू पिया था कनि। 99.99%
100 मां हिकिड़ो बि कोन्हे जेको अहिड़ो न हुजे। असां बि वेठा आहियूं, असां बि सोचूं, छा असांजी बि मानसिकता इहा ई कान्हे? ख़ुदि सोचूं, ॿुधाइण जी ज़रूरत न आहे कि शरीर खे ई बचाइणो आहे, शरीर जो ई पोषण करणो आहे ऐं उधार वठी बि घी पीअणो आहे। चारवाक जो सिद्धांत अॻे घी महत्वपूर्ण मञियो वेंदो हो, मतिलबु उधार वठी करे बि सुख भोगणा आहिनि। शरीर खे जेका सुख ॾेई सघूं ॾियूं, शरीर खे हाईलाइट कयूं, पंहिंजे नाले खे ऐं रूप खे वधायूं ऐं काम सुख ऐं ॿिया सुख भोॻियूं। कोई पुछण वारो कान्हे, कोई ॾिसण वारो कान्हे। इहा मानसिकता आहे या कान्हे? ॿाहिरां कान्हे, नज़र कान थी अचे, पर सभिनी जी मानसिकता इहा आहे या कान्हे? अगरि ईअं न हुजे त मंदरनि में भीड़ छो घटिजी वई, ऐं आहे बि भीड़ त उहा ई छो आहे कामनाउनि वारी? अगरि कामना आहे त माना आसुरी वृत्ति आहे, इच्छाऊं आहिनि त चारवाक जो सिद्धांत ई पियो थो हलाए उहो, ऐं शरीर जो ई पोषण करणो आहे, घुमणो फिरणो आहे बसि पंहिंजो ई, ॿियो कुझु न। इहा ई मानसिकता अथव सभिनी जी कि ये परंपराएं झूठी है, परंपराएं झूठी, टिकाणे झूठे। जलेबियुनि छा कयो? जलेबियुनि ईअं ई त चारवाक जो सिद्धांत हलायो कि हमारे सत्संग में आने के बाद आपको कुछ भी करने की जरूरत नहीं। छो पंथ वधी विया, छो भीड़ न नट वधी वई? मूल सिद्धांत चारवाक जो पियो हले। सिर्फ़ु मां चयो न 0.1% ॿाहिरां पैकिंग रुगो आहे, उहा 0.1% अथव कि भाई न ग़लति आहे चारवाक। इहो सिर्फ़ु 1% 0.1% आहे जेको समाज में ॿाहिरां ओढ़ियो वियो आहे। त ज़रूरत कहिड़ी? अगरि तव्हांखे चारवाक जो सिद्धांत मञिणो ई आहे, इच्छा सभिनी जी आहे कि असां फ्रीडम था चाहियूं, असां आज़ादी था चाहियूं, न परंपरा जी आज़ादी थी वणे, न माउ पीउ जी, न समाज जी, या नथी वणे नई पीढ़ीअ खे ऐं पुराणी पीढ़ीअ खे बि, कंहिंखे मन सां नथी वणे। पोइ छो नथा स्वीकार कनि, छो नथा नियम लागू कनि? कंहिंजे खां वठी असां निर्णय था कयूं कि असां कोन सत्य खे सत्य चवंदासीं, सुठे खे सुठो, कोई पाप न, कोई पुण्य न, जबकि मानसिकता इहा ई अथनि। मां उन ॾींहुं बि चयो कि थोरो त कुदेरियुनि उन्हनि खे फोटियुनि त प्रगट चई ॾींदव, इहो चई ॾींदव कि जेको आहे हिते ई आहे, कोई मथे कुझु कान्हे, हिसाब किताब इहो ई आहे जेको आहे, ऐं मां अगरि ख़ुशि आहियां त माना मां सही आहियां, ईअं चई ॾींदव। भॻवान खे न मञण वारा ई आहिनि, लॻभॻि तयार वेठा आहिनि कि रुगो घोषणा थी वञे कि भॻवान कान्हे त असां वोट उनखे ई ॾींदासीं। पर छो हेॾा साल थी विया चारवाक जे ज़माने खां, छो हिमत नथी थिए माण्हूअ जी साफ़ चवण जी कि असां नास्तिक आहियूं, असां पाप पुण्य कोन मञींदा आहियूं, असां धर्म कर्म कोन मञींदा आहियूं। एकाई पंथ हो असांजे समाज में, उहे कुझु कोन मञींदा हुआ, उहो नास्तिक हुआ। एकाई पंथ जो अर्थ नास्तिकवाद, कोई धर्म कर्म न, कोई पाप पुण्य न, कोई पुछण वारो कान्हे। पर एकाई इन करे उन्हनि खे लिखणो पियो ताकि बेइज़ती न थिए। त नास्तिक न चई करे एकाई मतिलबु असां हिक खे मञींदा आहियूं, उहो निराकार आहे, जिंद छुटी, न को ॾिसंदो आहे, न को नज़र ईंदो आहे, बसि आहे हूंदो कोई,
त एकाई माना हाणे उहे एकाई भी सभु कनि पिया था। थदड़ी भी था कनि, तीजड़ी भी, जन्माष्टमी भी। छो था कनि? मुंहिंजो प्रश्न इहो ई आहे कि माण्हू खुली करे छो नथो नास्तिक थी वञे? छो त सिधी सी ॻाल्हि आहे कि वैल्यू आहे सत्य जी, वैल्यू आहे आस्तिकता जी, वैल्यू आहे धर्म जी। इहा ॻाल्हि ही बि सम्झनि था। उहो 0.1% धर्म ई सॼी सृष्टिअ खे बचाए वेठो आहे ऐं सभु नास्तिक उन जो सहारो वठी करे पकड़े बीठा आहिनि। सभिनि खे उन 0.1% धर्म जो सहारो खपे। बाक़ी पूरी तरह 99% माण्हू नास्तिक आहे भीतर मां। कंहिंजो बंधन न खपे, परंपरा न खपे, न सूर्य ग्रहण खे मञिणो आहे, न चंद्र ग्रहण खे, ऐं न कोई कुछ भी करणो आहे। जेको मन में ईंदो उहो ई कंदासीं। बिन फेरे हम तेरे, ये कानून भी आयो, बिन फेरे हम तेरे, लिव इन रिलेशन। कुछ भी कयो जेको मन में अचे, हर को तो चाहे कि असांखे न रोको न टोको। ये हिकिड़ो आहे गानो, मेरी मर्जी, मैं चाहे ये करूं, मैं चाहे वो करूं, मुझे अब रोको नहीं, मुझे अब टोको नहीं। ठीक आहे, कंहिंखे दिक़त, कंहिंखे अधिकार भी कोन्हे कि कंहिंखे रोके या टोके। पर पोइ छो नथा वञनि? इहो 0.1% छो पकड़े बीठा आहिनि धर्म खे? छो त हिननि खे ख़बर आहे इहो छॾियोसीं त वञी किरंदासीं। इहो 0.1% भी महत्वपूर्ण आहे, न त छॾे ॾियनि न। उहो 0.1% केतिरो रखियो आहे माण्हूअ जीवन में? कंहिंखे चइबो आहे 0.1%? इहो जेको आवरण, धार्मिकता जो आवरण, ज्ञानी हुअण जो आवरण, इहो आहे 0.1% धर्म जीवन में। बस पॉलिश मथां मथां, केवल परत। बाक़ी भीतर मां माण्हू पूरी तरह नास्तिक थी चुको आहे। उनखे कृष्ण भगवान थो चए आसुरी प्रवृत्ति। ॿाहिरां पैकिंग धर्म जी, सत्य जी, न्याय जी, नीतिअ जी, पर अंदरां पूरी तरह अधार्मिक, नास्तिक, स्वच्छंद, उच्च श्रृंखल ऐं हू जंहिंखे चइजे छुटल सांड, उहो। चाहे छोकिरियूं भी, स्त्रियूं भी, सभु भीतर मां नास्तिक थी चुकियूं आहिनि। ॿाहिरां बसि इहा पैकिंग हर कोई खणी पियो थो हले ऐं उन 0.1% खे सभु पकड़े बीठा आहिनि। इन मां ई साबित थो थिए कि 0.1% इन धरतीअ खे संभाले वेठो आहे। सभिनी माण्हुनि खे उहो हटाए छॾनि त सभु वञी किरी हेठि पवंदा। अगर धर्म न हूंदो, न्याय न हूंदी, नीति न हूंदी, त इहो चारवाक जो भी सिद्धांत कोन हली सघंदो। मान लो जीअं चवनि था इहे कि पंहिंजो ई बस पोषण कयो, पंहिंजे शरीर खे ई पालियो, त शरीर बीमार थी वेंदो। शरीर जी भी हिकु लिमिट थींदी आहे, केतिरो खाइणो आहे, कहिड़ी शइ केतिरी खाइणी आहे, खंडु केतिरी खाइणी आहे, लूणु केतिरो खाइणो आहे, पाणी केतिरो पीअणो आहे, लिमिट आहे न। छा हद खां वधीक खाईंदा वेंदा छा? बीमार थी पवंदा। भोग केतिरो बि भोगींदा छा? काम सुख जेको आहे उन में भी बीमार थी पवंदा। ऐं जेको इन्हनि जो सिद्धांत आहे कि पैसा भली वठी करे भी, लोन वठी करे भी ऐश कयो, त अगरि सभु ईअं कनि, सभु लोन वठंदा वञनि त ॾियण वारो बचंदो ई कोन। ॾींदो केरु लोन? सभु खाई पी वेठा हूंदा त उन जी अर्थव्यवस्था बर्बाद थी वेंदी उन देश जी। ईअं थियो आहे अमेरिका में। हर कोई चए बसि कर्ज वठी करे लग्ज़री लाइफ जीअणी आहे। ऐं माफ़ कजो, अॼुकल्ह जूं जेके जलेबियूं बायूं आहिनि, जेके भॻवान थियूं ठहनि, इहे त नास्तिक वारो कमु पे थियूं कनि, चारवाक वारो। लग्ज़री लाइफ जीअणी आहे, ऊंची कार में घुमंदियूं, ऊंची अच्छी साड़ी पाईंदियूं, पर्स रखंदियूं ऐं ॻाल्हाईंदियूं स्टैंडर्डनि वांगुरु,
महल ठाहे उन में रहंदियूं। मां त हिकिड़ी खे चयोमांसि यार डीपी अच्छी लगाई है, तुम्हारे भगवान की तो लग्जरी लाइफ है। त चारवाक जो इहो त सिद्धांत आहे। ऐं जेके उन्हनि जा चेला आहिनि, जेके वञनि था उन्हनि वटि, उहे छो था वञनि? इहा लग्जरी लाइफ ॾिसी करे। माना चारवाक जो ई सिद्धांत पियो थो हले हर हंधि, सत्संगनि में बि। ऐं वरी उहे इहो बि था चवनि कि सब छोड़ दे, हमारे यहाँ कोई पाबंदी नहीं है आपको। त सब छॾनि पिया था, टिकाणा पिया था छॾनि, धर्म भी पिया था छॾनि, मूर्ति पूजा भी पिया था छॾनि, शिव अभिषेक, जन्माष्टमी सब छॾनि पिया था। ऐं छोकरनि जो त इहो हाल आहे कि हिंदू छोकरे खे अगर ॿिए धर्म जो मुसलमान छोकरो चएसि कि यार तुम्हारे धर्म में कितने झंझट है, ये करो वो करो, ये भी व्रत रखो वो भी, त छोकरो हिंदू भी उनखे जवाब कोन ॾींदो, मना कोन कंदो। चवंदसि हाँ यार क्या करे यार, मम्मी पापा मेरे सां परेशान करते हैं। हू ख़ुशि थींदो, ॼट जो पुटु चवंदो हल हिकु त असांजे, पोइ हुनखे चवंदसि हमारे में देखो, हमारे में कुछ भी नहीं है, कुछ नहीं है, न मूर्ति की पूजा, न यहाँ दान, न यहाँ चंदा, न भंडारा, भैया कुछ नहीं, बस एक ईश्वर है, अल्लाह है, हम बस उसको मानते हैं, इतना मजा है। तो हिंदुअ जे छोकरे जो मन सुरकंदो आहे, मां तो चवां सुरकंदो आहे, अंदाज नथो लॻायां कि सुरकंदो हूंदो। ऐं चवंदो आहे कि हाँ आपके में इतनी फैसिलिटी है, कुछ झंझट नहीं। वो चवंदसि हाँ हम तो लड़कियां भी पटाते हैं। चवंदसि यार मैं क्यों नहीं पैदा हुआ इस्लाम में। अॼु हिंदुअ जो छोकिरो इहा मानसिकता रखंदो अथव, छो त हुनखे न माउ पीउ सेखारियो धर्म, न को स्कूल वारनि, न को कंहिं दोस्त यारनि, न को हुनखे कॾहिं कोई सत्संग में हो वियो। हुनखे मिलिया त इहे ई दोस्त, 4 फालतू ऐं 5 ॼट जो पुटु। त इन्हनि मिली करे हुनखे दिमाग़ में भरियो कि इस्लाम धर्म बेस्ट आहे। पोइ अची करे घर बि तारीफ़ कंदो, न कंदो डप खां, पर मन में रखी छॾींदो। पोइ छा थींदो, धीरे धीरे उहो पंहिंजो धर्म छॾे ॾींदो मन सां। धर्म त मन जी शइ आहे, पंहिंजा वीचार इस्लाम वारा शुरू करे छॾींदो। पोइ ईद मुबारकबाद बि ॾींदो, पोइ बकरा ईद जी वाधाई बि ॾींदो, कॾहिं कॾहिं टोपी बि पाईंदो। ऐं उन मुस्लमान दोस्त खे चवंदो अच्छा ख़ुदा हाफ़िज़ और सब खैरियत, इहे सभु खणी ईंदो अखर ऐं ख़ुशि थींदो। हेॾा माउ पीउ छा पिया था कनि, माउ पीउ खे ख़बर ई न। माउ पीउ जो सॼो ध्यानु भई छोरो सेटल थिए, किथे बि थिए। जीअं आंटी चवंदी आहे फसल ख़राब थी वई, नसल छा उहा ख़राब थी वई, त हिनजो जिम्मेदार केरु? माउ पीउ। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे, माउ पीउ खे कोई अफ़सोस ई कान्हे। माउ पीउ पाण ख़ुशि पियो थो थिए, मेरा बेटा नास्तिक हो रहा है। उन्हनि खे पतो कान्हे नास्तिक कोन पियो थो थिए, असुर पियो थो थिए, आसुरी प्रवृत्तिअ में प्रवृत्त पियो थो थिए। उनखे ख़बर कान्हे छा करिणो आहे छा न करिणो आहे। न को हुनजी मम्मीअ खे ख़बर आहे कि छा करिणो आहे छा न करिणो आहे। मूल कारण छा ख़बर अथव? मूल कारण आहे कि ईश्वर खे कोन मञींदा आहिनि। तव्हां मञो चाहे न मञो, तव्हां चवंदा न भाई तव्हां सभिनि जे लाइ नथा चई सघो, छो त मां ॾिठो आहे कि हर माई चवंदी आहे कि भाई मुंहिंजो त विश्वास आहे गुरूअ में। इहो विश्वास कान्हे। हर का माई चवंदव मुंहिंजो त भाई ॾाढो विश्वास आहे। इहे हू आहे 0.1%, इहा पैकिंग आहे। तो श्री कृष्ण भगवान पियो थो ॿुधाए कि चारवाक जो सिद्धांत मञण वारो ई असुर थींदो आहे। आसुरी प्रवृत्तिअ वारो उहे कोन मञींदा आहिनि परलोक खे, उहे कोन मञींदा आहिनि आत्मा खे। ऐं इहो ई थो अचे हिन श्लोक में, जेको 9 नंबर श्लोक, 9 नंबर श्लोक, ईअं न 9 नंबर श्लोक।
एतां दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मान् अल्पबुद्धय प्रभवन्ति उग्रकर्माण क्षयाय जगते अहिता। 9 नंबर श्लोक में श्री कृष्ण भगवान चए थो हीअ अहिड़े ज्ञान खे, अहिड़े मिथ्या ज्ञान खे ग्रहण करे, जेको मां तव्हांखे ॿुधायो चारवाक वारो, अहिड़े खे धारण करे पंहिंजी बुद्धि नष्ट करे छॾींदा आहिनि। वास्तविक बुद्धि, असली बुद्धि कंहिंखे चइबो आहे? जेका असांखे जीवन जे पार भी पहुचाए छॾे विचार सां, जेका जीवन जा रहस्य खोले छॾे। धर्म में बुद्धि उनखे चइबो आहे जेका निर्णय करे सघे सही ऐं ग़लति जो। इहा बुद्धि नष्ट थी वेंदी आहे। आसुरी प्रवृत्ति वारे माण्हूअ जी बुद्धि हुअ त हूंदी अथसि, हिकु ॿी बुद्धि थींदी आहे, उनखे त चयो आहे अल्प बुद्धि। कृष्ण भगवान अल्प बुद्धि, अल्प बुद्ध है। कहिड़ी बुद्धि? कि जंहिंखे चइबो आहे न पंहिंजे लाइ हर कोई सियाणो, उहा बुद्धि त हर कंहिं उहा हूंदी आहे आसुरी प्रवृत्ति वारे वटि। ऐं तर्क बुद्धि, तर्क करे करे घणो ॻाल्हाए करे साम्हूं वारे खे चुप कराए, इहा हूंदी अथव असुर वारे माण्हूअ वटि। त तव्हां चवंदा पोइ इहा ई त आहे बुद्धि, हिनखे बि त चइबो आहे बुद्धि, हिनखे न चइबो आहे। इहा मूर्खता आहे। इहा आहे जंहिंजो कोई मतिलबु न निकिरे अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु। ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, सही ऐं ग़लति जे लाइ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, निर्णय करण लाइ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, बसि ॻाल्हाईंदा आहिनि। भई मां चई छॾियो आहे हाणे हीअ ॻाल्हि, त हिनखे साबित करणो ई आहे। ऐं अगरि उनखां पोइ बि साबित नथो करे सघां, साम्हूं वारो ॿियो पियो थो तर्क ॾे, त मां चिलाए करे बि हुनखे चुप करायां। पोइ जॾहिं चुप थी थो वञे साम्हूं वारो, पोइ ख़ुशि थी करे चवंदो ॾिठई कीअं चुप करायोमांसि। ऐं पोइ वरी 4 ॿिया अहिड़ा मूर्ख बि आहिनि समाज में, जेके हिनखे बुद्धिमान चवंदा। यार सही में मञिणो पवंदो, यार चुप थी आहे हिनजे अॻियां, सभु चुप थी आहे। अरे ॻाल्हाइण ॾिनई किथे हो न, कंहिंखे ॻाल्हाइण ॾिनई कोन। असांजो हिकिड़ो संत बि आहे भई ॻाल्हाइण ॾे त पोइ सम्झ में अचे न। हुनखे ॻाल्हाइण थो ॾे, कंहिंखे न कंहिंजी ॿुधे थो, बसि पंहिंजी वञे थो ऐं चिल्लाए करे थो ॿुधाईंदो वञे। सभु चुप, सभु सोचनि था यार हाणे हिन सां केरु नथो वणे, चुप था थी वञनि। त पोइ हुनजा चमचा चवनि था ॾिठई असांजे साईंअ जो पावर सभिनि ते भारी पइजी वियो न, सभु चुप थी विया न। त छा तुंहिंजो साईं बुद्धिमान आहे? छा तुंहिंजो साईं ज्ञानी आहे, विद्वान आहे? हुनखे हुनजी आस्तिक आहे, न उहो नास्तिक आहे। छो त हुनखे भरोसो कोन्हे परमात्मा ते, हुनखे पंहिंजी हिन वाणीअ ते ई भरोसो आहे। जलेबियूं बि ईअं कंदियूं आहिनि। अहिड़ो प्रश्न कोई पुछी वठे दादीअ खां, जंहिंसां हुनजी पोल खोले, तो दादी अहिड़ो चिल्लाईंदसि हुनखे, बदतमीज़ तुम्हें मैनर्स नहीं है, अभी मैं तेरी पोल खोलती हूँ, चल बता क्या सीखा सत्संग में, चल बता क्या सुना तूने, कल क्या बोला था। हाणे जॾहिं हुई जलेबी तो छा ॿुधाए है, कल भी जलेबी थी, परसों भी जलेबी, भैंसा 20 साल से जलेबी तो बन रही है, पूछ रही हो कल क्या हुआ था। पर केर चए? दादी जे अॻियां माई चुप। वो दादी चवंदसि बड़ी आई, हमें हमारी गलती बता रही है, ज्यादा मन मत चलाया कर। मन नहीं चला, जो बोल रहे हैं चुपचाप सुन, डीप में मत जा। बड़ी आई, तेरे को बोल दिया था ना उस दिन भी। इनके आसुरी बुद्धि चयो आहे कृष्ण भगवान, अल्प बुद्धि, थोड़ी बुद्धि। ये जलेबी वरी ई न, हर असुर बुद्धीअ वारो माण्हू छा कंदो आहे, कॾहिं कॾहिं पंहिंजी ॻाल्हि खे कटींदो आहे। जेको कल्ह चयईं
ऐं कल्ह जेका हिन ॻाल्हि चई, यार अॼु उहा ॻाल्हि कोई ॿियो थो चए त हुनखे बि कटींदो, छो त हिन कीअं चई। हाणे हिन चई आहे न, हाणे कटणी पवंदी कुझु बि करे, हिनखे साबित करणो पवंदो कि मां होशियारु आहियां, बसि ॻाल्हि ख़तमु, मां होशियारु आहियां। ईअं कुझु बि चवणो आहे मिड़ई, इनखे चइबो आहे मंद बुद्धि, अल्प बुद्धि। कुझु बि जंहिंजो न कोई रिजल्ट निकिरे, न सत्य जो पतो लॻे। बसि जीअं संता बंता जोक ईंदो व्हाट्सएप में, तो संता जी गर्लफ्रेंड चईंसि, तुम मेरी परवाह नहीं करते, तुम न मेरी बात मानते हो, न मेरा फोन उठाते हो, न मैसेज, तुम मेरी बिल्कुल भी परवाह नहीं करते। तो संता चेस तो जानू, प्यार करने वाले कभी किसी की परवाह नहीं करते। हाणे कंहिंखे कंहिंसां बि थो जोड़े, मतलब कुछ भी बस अखर मिले हुन सां जोड़े पंहिंजी विद्वता साबित करणी आहे। साम्हूं वारो भली सोच में पइजे कि न चई छा। असांजे बि सिंधी समाज में हिकु ॿ अहिड़ा आहिनि विद्वान चवंदा आहिनि उन्हनि खे, वो कुछ भी हिकु अखर खणी बस जोड़े वेंदा आहिनि। कुछ भी काई बि ॻाल्हि हले, मां जीअं चवां कि भाई साक्षी भाव में असांखे रहणु खपे, त हुनखे ॿी का साक्षी यादि अची वेंदी, चवंदो हा साक्षी, मीनाक्षी, इहे सभु कुझु बि चई करे ॿियो चैप्टर शुरू। अरे असां छा पिया था चयूं, तूं अखरनि में उलझी वेठो आहीं। इनखे चइबो आहे तर्क बुद्धि। जलेबी, हाणे जलेबियूं वरी छा कंदियूं अथव, जलेबियुनि जो मां ॿुधायांव, कुझु ॻाल्हियूं ख़बर पइजी वेंदियूं आहिनि। सुखमनी साहिब में ईंदो आहे, जिस ठाकुर को नहीं चारा, जिस ठाकुर सिव नाही चारा, सद नमस्कारा। जलेबी जो अर्थ छा कंदियूं अथव ख़बर अथव? पहिरीं सही अर्थ छा आहे? ठाकुर माना केरु? परमात्मा। उन परमात्मा जे बिना ॿियो कोई चारो कान्हे। घुमी फिरी वञणो पवंदो उनजे शरण में, त जॾहिं उनजी शरण में वञणो ई आहे त उनखे नमस्कार छो न कयूं। पर जलेबी इन जो अर्थ इहो कयो अथव, कमला खां भली पुछिजोसि, उन्हनि अर्थ इहो कयो आहे कि जंहिं गुरूअ मां कमु न थिए, ठाकुर माना गुरू, जंहिं गुरूअ मां इच्छा पूरी न थिए उनखे परियां खां ई नमस्कार कर। इहो कयो अथनि, सत्संग में ईअं चयो अथनि। ऐं कुझु साल त कमला बि इहो ई अर्थ पई सम्झे असां सां मिलण खां पोइ बि। पोइ जॾहिं ॻाल्हि निकिती त मां चयोमांसि हिन जो इहो अर्थ थोरी आहे, असांखे त इहा ई ख़बर हुई। त मां चयो ईअं त हिननि हर बाणीअ जो अलाए छा छा अर्थ कढियो हूंदो जलेबियुनि। जिस ठाकुर को नहीं चारा तिस कीजे सत नमस्कारा। भई जंहिं गुरूअ मां कमु न थिए हुनखे परियां खां ई राम राम। इहा जेका भाषा आहे न, हिननि इहा व्याख्या जेका कई आहे, इन मां पतो थो पए कि हिननि जी भाषा सड़क छाप आहे। भई गुरु ग्रंथ इहे ॻाल्हियूं छो कंदो, कि भगत इहे ॻाल्हियूं छो कंदो? ही छो छाहे, ही उहा भाषा आहे जेके पान जी घुमटीअ ते बि छोकिरा कोन ॻाल्हाईंदा आहिनि। ही उहा भाषा आहे, कहिड़े हुनखे त परियां खां राम राम कर। छा गुरबाणी इहा भाषा ॻाल्हाईंदी? त हिननि जो स्टैंडर्ड त ॾिसो जलेबियुनि जो। पर इन्हनि खे कुझु बि चवणो आहे, मिड़ई कुझु बि कंहिं बि लाइन जो कुझु बि अर्थ कढणो ई आहे, इन्हनि खे न को कंहिंसां सत्य सां मतिलबु हूंदो आहे, न को इन्हनि खे पंहिंजे पीउ सां मतिलबु हूंदो आहे। हिननि खे बसि पंहिंजे आसुरी स्वभाव सां मतिलबु हूंदो आहे। कृष्ण भॻवानु चए थो इहे अथव सभु आसुरी वृत्तीअ वारा माण्हू। तहिड़े श्री कृष्ण भॻवान खे त अचो यादि कयूं, पोइ अॻिते हलूं था। जंहिं असांखे एॾी अनमोल वाणी ॿुधाई, असांजे अंदरि बि हूंदी आसुरी वृत्ति, त असांजी बि निकिरे। यादि कयूं कृष्ण भॻवान खे। पोइ वरी ॿुधायांव थो अॻिते जलेबियुनि जा लक्षण, आसुरी प्रवृत्ति वारे जा।
सारा सावरा सावरा मुन मन मोयोवा मुरली वारा प्रीत लगिया तो सा प्रीतम प्यारा सुबह शाम जप्या तुझो नाम इन्हीं में मिलो मुझे मन के आराम मिट्टी में दुख सारा सावरा लख थोड़ा माखिय भला लाया तुझा लख थोड़ा माखिय भला लाया लायक बनायो तो लायक मनाया तुझा लख थोड़ा माखिय भला लाया लायक बनायो तो सावरा सावरा जियो जुड़ो तो सा जिय जा जियारा वेव अची अखड़न में अखने जतारा सुबह शाम जप्या तुझो नाम मुझे मन के आराम मिट्टी में दुख सारा सावरा वजंदी रहे सदा हो वजंदी रहे सदा मुरली मधुर प्यारी बुधंद हो वजंदी रहे सदा मुरली मधुर प्यारी वजंदी रहे सदा मुरली मधुर प्यारी बुधंदो होई जिको हूंदो अधिकारी सावरा सावरा आई तो खिलाड़ी नटखट तुझा खेल न्यारा हमेशा दिखारी थो तू निराला नजारा सुबह शाम जप्या तुझो नाम इन्हीं में मिलो मुझे मन के आराम मिट्टी में दुख सारा सावरा
प्यारो कर महर तूं ते तुझे शरण में गुजरे जीवन ही सारो कर महरम तूं ते तोखे लगा प्यारो सावरा श्याम घुरा तो खा बाझ बाझारा ईंदे सहारो तो ही प्राण प्यारा सुबह है शाम जप्या तुझो नाम इन्हीं में मिलोआ मुझे मन के आराम मिटिया दुख सारा सावरा 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 त ही हींअर हली रहिया आहिनि श्री कृष्ण भगवान जा ॾींहं त असां रोज़ कृष्ण भगवान जा ई भॼन ॻाईंदासीं। पोइ हुन में इहो न सोचिजो कि क्रम में जुड़े थो या न, ऐं अगरि न वणेव तव्हांखे त तव्हां भले सुभाणे न अचिजो, पर वणेव त वेलकम। भाई ॾिसो, ॿियनि हंधि जीअं दरबार में किथे भीड़ वेंदी आहे त भाउ छो ख़ुशि थींदो आहे, हेॾा माण्हू ईंदा ओतिरा पैसा ईंदा, ओतिरा नोट ईंदा। हिते जेतिरा घटि माण्हू था अचनि ओतिरो वधीक आनंद थो अचे। हाणे इहो ॿुधायो, नोट वॾा या आनंद वॾो? त इहो नोट मूंखे ॾेई छॾो। चवणु सवलो अथव, तर्क बर्क त कंदा आहियो। हींअर जेका ॻाल्हि हले पई कि ॿाहिरां ॿाहिरां धर्म जो चोलो ओढ़णो आहे, थोड़े में इहे प्रयोग थींदा, थोड़े में ईअं मां कढाए वठंदुमि। थोड़े में इहो फ़ाइदो हूंदो आहे कि केॾी महिल बि माण्हूअ जी वृत्ति अंदर में चाहे कढाए सघिजे थी। भीड़ में त माण्हू चालाक थी वियो आहे कि कंहिंखे पतो थोड़ी पवंदो, थोड़ा मां हीअं हथ जोड़े करे भॼन ॻाईंदसि, कंहिंखे ख़बर थोड़ी पवंदी। थोड़े में त कमु असली थींदो आहे। अकबर बीरबल जी कहाणी आहे त हिकिड़ो भाई हो, उनखे वञिणो हो वृंदावन मथुरा। अॻे वॾी ॻाल्हि हूंदी हुई तीर्थनि ते वञणु, ॾाढी वॾी ॻाल्हि, छो त पंध बि वेंदा हुआ ऐं रस्ते ते लिफ्ट मिलंदी बि त बैलगाॾी खां वधीक कुझु कोन मिलंदो। त हेॾी लंबी यात्रा माण्हू कंदो हो त महीना महीना त पहुचण में लॻंदा हुअसि, ऐं वापसि अचे न अचे का गारंटी न हूंदी हुई। त सभिनि खां मोकिलाए वेंदो हो माण्हू। त हुन माण्हू खे इच्छा थी कि मां वञा मथुरा, वृंदावन रहंदो हो, पर न मथुरा नथा जोड़े, छो त अकबर त दिल्लीअ में हो। मानसरोवर या ॼाण रामेश्वर हुन सम्झो इच्छा कई। परे जो तीर्थ, परे जे तीर्थ जी क़दुरु थींदी आहे न, पासे में तीर्थ जी थोड़ी क़दुरु थींदी आहे। पंहिंजे पासे में उज्जैन आहे त असां थोड़ी वेंदा आहियूं, पाण किथे वधीक वेंदा आहियूं। ऐं ॿिया माण्हू परियां परियां खां महाकालेश्वर महाकालेश्वर, ऐं असांजी सिंधी वरी वेंदव तिरुपति बालाजी, वरी हेॾा वैष्णो देवी, परे परे अमृतसर, ॾाढा त बैरागढ़ बि अचण लाइ सिकंदा था वञनि। हिकु त आरोग्य केंद्र जे करे, बसि ॿियो छाजे करे, ॿियो गंगा धाम जे करे। कंचू बेंगलोर मां सिकंदी आहे, हिकु फॉरेन मां बि सिकंदी आहे हिते अचण लाइ रोशनी, साउदीअ मां। त असांखे कुझु माण्हू गंगा धाम लाइ बि बैरागढ़ अचणु चाहींदा आहिनि। त हुन परे यात्रा जो निश्चय कयो हुन माण्हूअ, त छा कयईं, पंहिंजी सॼी संपत्ति खणी करे धन पंहिंजे हिकिड़े दोस्त वटि आयो, भरोसेमंद दोस्त हो। उनखे चयईंसि, भाई
ये अमानत अथई, मां त वञा थो तीर्थनि ते, बैंक कोन हुई अॻे, थी सघे थो मां वापसि अचां बि न बि अचां, कोई भरोसो कान्हे, शायदि न ई अची सघां, एॾो परे थो वञां, त इहा जेका मुंहिंजी इहा संपत्ति आहे या तूं रखजां, पर अची वञा त मूंखे ॾिजां। उहो तीर्थनि ते वियो, महीना गुज़री विया, आयो ई कोन मोटी। हिन दोस्त सम्झई कि शायदि छुटो इहो कोन ईंदो। साल ॾेढ साल गुज़रियो, उहो अची वियो। अचण सां ई दोस्त खे चईसि, भाई हा मां अची वियुमि सुख सां, तुंहिंजे लाइ प्रसाद रामेश्वरम जो, हाणे उहो मूंखे वापसि ॾे मुंहिंजी अमानत। हुनजी नियत ई न, छो त हुनजी ऐसे कैसे ॾाढियुनि खे आदत पइजी वञे न सीट जी, भॼन ॻाइण जी, ऐं कोई हुननि खे चई हाणे तूं उथो सीट तां, त चवंदी ऐसे कैसे, आदत पइजी वई न। हुनखे आदत पइजी वई कि पैसा मुंहिंजा ई आहिनि, हाणे दिमाग़ में घुसी वियो कि हाणे मुंहिंजो धन आहे इहो। त चईंसि कहिड़ा पैसा, छाजा पैसा आहिनि ई कोन, कोई लेन देन थियो ई कान्हे। त विया अकबर बादशाह वटि, ही भाई वियो, उते फरियाद कई। अकबर बीरबल खे चयो, तूं ॿुधाए, तूं फ़ैसिलो कर। बीरबल हिन ॿिन्हिनि खे बीहारे करे ऐं हिन खां पुछियईंसि जंहिं पैसा ॾिना हुआ, चईसि इहो ॿुधाए तव्हां ॿिन्हिनि जे लेन देन में कोई गवाह आहे? हुन चईसि कोई बि कान्हे, हिकु हे आहे, ॿियो मां हुअमि। हुन चईसि कोई बि ॿियो कोई भली माण्हू न हुजे, जानवर हुजे। हुन चई ओॾी महिल जानवर बि कोई कोन हो। चईसि कुझु कोई त हूंदो। त हुन ग़रीब चई वण हो रुगो हिकिड़ो वण, ॿाहिरि वण आहे हिकिड़ो पिपल जो, बसि उहो साक्षी आहे। बीरबल जी ठीकु आहे, हुनजी गवाही बि हलंदी, तूं वञ। हुन वण खे चईसि हल हेॾां अचे, तूं हुनखे रुगो, त हुन चईसि वण कीअं ईंदो? बीरबल चईसि तूं हुनखे 3 दफ़ा चइजां कि हल तोखे गवाहीअ लाइ घुरायो अथनि, तोखे गवाहीअ लाइ घुरायो अथनि, तूं एतिरो त चओ, पोइ ॾिसूं अचे थो या नथो अचे, ऐं मूंखे मैसेज अची वेंदो। ही माण्हू वियो, अधु कलाकु गुज़रियो, कलाकु गुज़रियो, त बीरबल हुनखे चयईंसि जेको हो दोस्त हुअसि, चईसि ॾाढी चङी देरि लॻाए छॾी हिन अचण में, छा आहे ॻाल्हि? त हिन चयईंसि उहो वण ॾाढो परे आहे साईं, पासे में थोरी ई आहे। बीरबल चयईसि पतो पइजी वियो। हू आयो भाई, चई साईं वण कोई जवाबु कोन ॾिनो। त बीरबल जी मैसेज अची वियो मूं वटि, हिन पैसा तुंहिंजा खाधा आहिनि, ही पाणी थो चए। त हुन चई मां केॾी महिल चयो? बीरबल चई अगरि कोई लेन देन थियो ई कोन हो त तो कीअं चयो इहो वण ॾाढो परे आहे? वण एॾो परे आहे, इहो बि न चई आहे न लेन देन थियो ई कोन। ही जेको चए थो कि न वण जे साम्हूं लेन देन थियो, तूं तो चई उहो वण ॾाढो परे आहे, माना लेन देन थियो। अरे चई मां त फासी वियुमि। तीअं ई तव्हां थोरा माण्हू आहियो न, त मन में छा आहे उहो कढणु सवलो आहे, तव्हां पाण ई उगले छॾींदा कि अंदर में छा आहे, ऐं कमु वधीक थींदो। अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि कुझु थियो आहे न गुरु शिष्य में या संत ऐं संगत जे में क्रांति अगरि थी आहे त थोरनि माण्हुनि में ई थी आहे। भीड़ में कुझु फ़र्क़ु कोन पियो अथव। वॾियूं वॾियूं कथाऊं, वॾा सत्संग आयोजन, वर्सियूं मेला, भीड़, हुन में थोरी रिजल्ट निकिरंदो आहे। उहो त ईअं ई हूंदो आहे। आसुरी प्रवृत्ति वधीक नज़र ईंदी आहे उन्हनि में। त थोरा माण्हू आयो न त आनंद वधीक आहे, इहो मुंहिंजो अनुभव आहे। ऐं इहो आनंद धन खां वॾो आहे। तव्हांखे बि अनुभव थिए, भॻवान कृपा करे। 9 नंबर श्लोक पाण पूरो करे वठूं, पोइ सत्संग खे विराम ॾींदासीं। श्री कृष्ण भॻवान चए थो कि इहे जेके नास्तिकवादी माण्हू आहिनि न, भॻवान खे न मञण वारा, उन्हनि जी बुद्धि बि नष्ट थी वेंदी आहे ऐं उन्हनि जो विश्वास पंहिंजो पाण में ई ख़तमु थी वेंदो आहे। हू पाण खे आत्मा न सम्झी करे शरीर सम्झंदा आहिनि। ऐं ॿियो
वो सभिनी जो अहित ई करण में प्रवृत्त हूंदा आहिनि। हू इहो ई चाहींदा आहिनि कि ॿिए जो नुक़सान कीअं बि पहुचे, अहिता, ॿिए जो अहित कीअं थिए। जे 4-5 छोकिरा पाण में फालतू वेठा हूंदा, चवंदा हल यार पाण थोरो किथे हली करे, जीअं दंगा थिया उन ॾींहुं बेंगलोर में, हल पाण दंगो था कयूं। पोइ कोई चवंदसि यार हिन सां छा फ़ाइदो थींदो पाण खे, चवंदसि असांजो फ़ाइदो कोन थींदो, हुनजो नुक़सानु थींदो, ॿिए जो नुक़सानु थींदो। पोइ चैन सां गॾु ॿिया जुड़ंदा वेंदा, फालतू त वेठा ई आहिनि, पोइ सभु जुड़ी करे बसि मज़ो ईंदो तोड़ फोड़ करण में। पर हीउ त सुठो आहे, हिकिड़े संत असांजे देश में, हिकिड़े संत योगीअ फार्मूलो कढियो आहे कि जेको दंगो करे न पैसा हुन खां ई वसूल कयो। त इहो ई लागू थियण खां पोइ हाणे हिननि जी इहा सोच ख़तम थी वेंदी कि यार मज़ो त ईंदो थोरो तोड़ फोड़ करण में। चवंदासीं तोड़ फोड़ पैसा असांजा ई पैसा लॻी वेंदा, वापसि जोड़े ईंदा वञी करे, यार असांखे ॾियणा आहिनि पैसा। पंहिंजी शइ ख़बर पए कि पंहिंजी जीअं उहो आरती मंदर में आरती पई थिए, हिकु माण्हूअ 500 जो नोट खणी हिकु माई खे ॾिनईंसि। माई जी आरती में विझण लाइ था चयो न, माई आरती में विझी छॾियईं। भाई चईसि न तुंहिंजे पर्स मां किरियो वई, मां त तोखे खणी पियो ॾियां, भई वटि तुंहिंजो, ख़बर हुजेसि हा कि मुंहिंजो नोट आहे त ॾे हाणे। त असांखे कॾहिं कॾहिं ख़बर न पवंदी आहे, शइ असांजी ई हूंदी आहे, असांखे ई मिलंदी आहे, असां ॿिए जी सम्झी करे हुनखे नुक़सानु पहुचाईंदा आहियूं। इहा आसुरी प्रवृत्ति, अगरि कोई माण्हू ॿिए खे नुक़सानु पहुचाए थो त उहो उनखे ई तो नुक़सानु पहुचे, पर हुनजी सोच ई इहा ई आहे कि ॿिए खे नुक़सानु पहुचाइण में मज़ो त ईंदो। जीअं उहो ई कोन कंदो अॻे मंदर वारो, जोर सां टेप हलाइण, त हुनखे हिन सां छा मिलंदो हूंदो, भई हिननि जो नुक़सानु त थींदो, हिननि जो डिस्टर्ब त थींदो, असां जहिड़ा थी वेंदा न हे बि, पोइ बराबरि थी वेंदासीं। हाणे ईअं थी सघे थो आसुरी प्रवृत्ति ऐं भॻवान जी कथा छा हिकु जहिड़ी थी वेंदी। त अहिता उग्र कर्मणा, उग्र कर्माण, उग्र क्रूर हिंसक कर्म करण वारा हूंदा आहिनि इहे, जेके भॻवान खे न मञींदा आहिनि, जेके नास्तिक हूंदा आहिनि, जेके स्वार्थी हूंदा आहिनि, उहे त ॿिए खे दुख पहुचाए करे मज़ो वठणु चाहींदा आहिनि ऐं इन में ॾाढा होशियार बि हूंदा आहिनि। समर्थ लिखियल आहे अखर, प्रभुवंती थींदा आहिनि के माण्हू नुक़सानु पहुचाइण में होशियार, ऐं कीअं नुक़सानु पहुचाइजे, कीअं परेशान कजे कंहिंखे, हिन में ॾाढनि ट्रेनिंग वरिती हूंदी आहे। कंहिंखे शारीरिक नुक़सानु पहुचायूं, कंहिंखे मानसिक नुक़सानु, कंहिंजे धार्मिक नुक़सानु, कंहिंजी श्रद्धा टोड़ियूं, कंहिंखे सायो करे किरायूं, नाटक करे, त उन्हनि खे चयो वियो आहे आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू। हाणे हिकु ॿियो भॼन ॻायूं कृष्ण भॻवान जो, पोइ पाण सत्संग खे विराम ॾींदासीं। हो माला सोरींदुस और ओरींदुस कृष्ण जे नाम जी, कृष्ण जे नाम जी, माला सोरींदुस और ओरींदुस कृष्ण जे नाम जी, कृष्ण जे नाम जी, माला सोरींदुस और ओरींदुस
कृष्ण जे दीदार ता हो, कृष्ण जे दीदार ता सिर घोरींदुस और ओरींदुस। कृष्ण जे माना जी माला सोरींदुस और ओरींदुस। कृष्ण जे चरणन सां हो, कृष्ण जे चरणन सां जी जोड़ींदुस और ओरींदुस। कृष्ण जे माना जी ओ माया जे महाजा रखा, मुँह मोड़ींदुस और ओरींदुस। ओ कृष्ण जे माना जी बोल श्री कृष्ण भगवान की जय। इतने सत्संग की संगत।